हिन वीडियो में असां एसोसिएटिव प्रॉपर्टी ऑफ रैशनल नंबर्स यानी संगत वारी ख़ासियत नातिक अददनि जे लाइ उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे ख़बर आहे त होल नंबर्स ऐं इंटीजर्स जे लाइ a प्लस बी प्लस सी बराबरि हूंदो आहे a प्लस बी प्लस सी जे। इन जो मतिलबु इहो आहे त अंगनि जी तरतीब ऐं अंगनि जा टोला अॻिते पोइते करण सां जवाब ते को बि असरु न ईंदो आहे। हाणे अचो त मिसाल खणी ॾिसूं था ऐं नंबर था खणूं कुझु, त असां 3 + 4 खे जोड़ था कयूं ऐं असां वटि जवाबु ईंदो 7 ऐं उन में 8 असां बाद में जोड़ कंदासीं ऐं वरी साॻी जॻह ते असां पहिरियों 4 + 8 खे जोड़ कयूं था ऐं 3 खे बाद में जोड़ कंदासीं। त 7 में अगरि असां 8 जोड़ कयूं त असां वटि 15 जवाबु ईंदो ऐं 12 में 3 जवाब जोड़ कयूं त पोइ बि असां वटि 15 जवाबु ईंदो। हाणे नेगेटिव नंबर वारो मिसाल खणी था ॾिसूं त -6 + 7 आहे असां वटि ऐं उन में प्लस आहे -11 ऐं -6 में वरी जोड़ आहे 7 + -11 त -6 + 7 असां वटि प्लस जो 1 बचंदो ऐं हेॾे असां ब्रैकेट सॉल्व कयूं त 7 + -11 त असां वटि माइनस जो 4 बचंदो ऐं -11 में अगरि +1 कयूं त -10 बचंदो ऐं -6 में +-4 कयूं त असां वटि -10 जवाबु ईंदो। हाणे अचो त ॾिसूं त छा रैशनल नंबर्स जेके आहिनि छा उहे बि ईअं एसोसिएटिव प्रॉपर्टी रखनि था। त हाणे पहिरियों चेक था कयूं एडिशन फॉर रैशनल नंबर्स। हाणे असां मिसाल था खणूं कोई बि अंग त असां -3/4 खे प्लस था कयूं 1/2 सां ऐं उन में प्लस था कयूं असां 5/8 ऐं राइट हैंड साइड ते असां साॻा ई अंग खणूं था पर उनजी तरतीब मटायूं था। हाणे पहिरियों असां लेफ्ट हैंड साइड खे सॉल्व था कयूं त असां -3/4 ऐं +1/2 में एलसीएम निकिरंदी 4 छाकाणि त 2 बि 2 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 1 बि 2 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 5/8 ओड़ो ई रहंदो त -3 × 1 असां वटि -3 थी वेंदो ऐं 1 × 2 असां वटि 2 थी वेंदो ऐं अपॉन में 4 असां वटि साॻियो ई रहंदो ऐं प्लस में 5/8 बि ओड़ो ई रहंदो त -3 ऐं प्लस जो 2 त असां वटि माइनस जो 1 बचंदो ऐं 4 असां वटि एलसीएम में साॻियो ई रहंदो ऐं +5/8 असां वटि जेको टर्म बचियो आहे उहो रहंदो ऐं हिते वरी असां वटि एलसीएम निकिरंदो ऐं एलसीएम 8 निकिरंदो ऐं 4 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो -1 बि 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो त असां वटि जेको अंग निकिरंदो उहो -1 × 2 थींदो ऐं +5 × 1 ऐं एलसीएम असां वटि 8 निकिरंदो त -1 × 2 असां वटि माइनस जो 2 थी वेंदो ऐं 5 × 1 असां वटि प्लस जो 5 थी वेंदो त 5 - 2 असां वटि -2 + 5 मतिलबु 3 थी वेंदो ऐं 8 असां वटि एलसीएम साॻियो ई निकिरंदो। हाणे राइट हैंड साइड खे सॉल्व था कयूं त असां वटि 1/2 ऐं +5/8 में वरी एलसीएम निकिरंदो ऐं एलसीएम 8 निकिरंदो त 1 4 सां मल्टीप्लाई थी वेंदो ऐं 2 बि असां वटि 4 सां मल्टीप्लाई थी वेंदो त -3/4 साॻियो ई रहंदो ऐं 1 × 4 असां वटि 4 थी वेंदो ऐं 5 × 1 असां वटि 5 थी वेंदो ऐं 4 + 5 असां वटि 9 थी वेंदो ऐं 8 असां वटि एलसीएम में साॻियो ई रहंदो। हाणे -3/4 ऐं +9/8 में वरी एलसीएम निकिरंदो ऐं 4 ऐं 8 जो एलसीएम असां वटि 8 निकिरंदो त 4 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो ऐं -3 बि असां वटि 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो त -3 × 2 असां वटि -6 थी वेंदो ऐं 9 × 1 असां वटि 9 थी वेंदो 9 - 6/8 असां वटि 3/8 जे बराबरि थींदो मतिलबु असां जवाबु साॻियो आयो आहे ऐं एडिशन एसोसिएटिव आहे रैशनल नंबर जे लाइ। हाणे अचो त चेक कयूं छा सब्ट्रैक्शन जेका आहे छा उहा बि एसोसिएटिव आहे रैशनल नंबर्स जे लाइ ऐं a - b - c बराबरि आहे a - b - c जे। असां मिसाल था खणूं -7/3 -5/9 ऐं उन माइनस था कयूं असां 1/6 ऐं राइट हैंड साइड ते साॻा ई अंग असां तरतीब मटाए करे रखूं था। हाणे हिते असां वटि -7/3 ऐं -5/9 जे विच में एलसीएम निकिरंदो जेको निकिरंदो 9 -7 3 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 3 बि 3 सां मल्टीप्लाई थी वेंदो ऐं 5/9 बि ॿई 1 सां मल्टीप्लाई थींदा छाकाणि त एलसीएम असां वटि 9 आहे त -7 × 3 असां वटि थींदो -21 ऐं -5 × 1 असां वटि थींदो -5 ऐं ॿिनि खे एड कंदासीं त असां वटि -26 थी वेंदो ऐं अपॉन में 9 एलसीएम जेको आहे उहो निकिरंदो आहे -1/6 साॻियो ई रहंदो ऐं 9 ऐं 6 जे विच में असां वटि जेको एलसीएम निकिरंदो उहो निकिरंदो 18 त असां वटि 26 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो ऐं -26 × 2 -52 थी वेंदो ऐं 1 × 3 थी वेंदो जेको थी वेंदो -55/18 जे बराबरि। राइट हैंड साइड खे सॉल्व कयूं त असां वटि 9 ऐं 6 जे विच में एलसीएम निकिरंदो ऐं उहो निकिरंदो 18 त 6 3 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 1 बि 3 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 9 2 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 5 बि 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो त असां वटि 5 × 2 10 थी वेंदो ऐं 1 × 3 असां वटि 3 थी वेंदो त 10 - 3 असां वटि बचंदो 7/18 ऐं -7/3 ओड़ो जो ओड़ो वापसि रखंदासीं ऐं 3 ऐं 18 जे विच में एलसीएम निकिरंदो ऐं उहो जेको निकिरंदो उहो 18 ई निकिरंदो ऐं 3 6 सां मल्टीप्लाई थींदो ऐं -7 बि 6 सां मल्टीप्लाई थींदो त -7 × 6 असां वटि 42 थी वेंदो ऐं -7 × 1 असां वटि -7 बचंदो ऐं अपॉन में 18 साॻियो रहंदो जेको बराबरि थींदो -49/18 जे। हाणे इहे असां वटि जवाबु साॻा न आया आहिनि मतिलबु सब्ट्रैक्शन एसोसिएटिव न आहे रैशनल नंबर जे लाइ। हाणे अचो त चेक कयूं छा मल्टीप्लिकेशन एसोसिएटिव आहे ऐं a × b × c बराबरि आहे a × b × c जे। असां अॻे था खणूं 2/5 × -4/3 × 3/8 ऐं राइट हैंड साइड ते साॻा ई अंग ब्रैकेट में चेंज करे रखूं था त लेफ्ट हैंड साइड खे पहिरियों सॉल्व था कयूं त असां वटि 2/5 × -4/3 आहे त 2 मल्टीप्लाई थी वेंदो -4 सां ऐं 5 मल्टीप्लाई थी वेंदो 3 सां त 2 × -4 असां वटि थी वेंदो -8 ऐं 5 × 3 असां वटि अपॉन में 15 बचंदो त हाणे असां वटि जवाबु ईंदो 1 × 1 = 5/1 छाकाणि त -8 ऐं डिवाइडेड में जेको 8 आहे इहे पाण में कैंसिल थी वेंदा ऐं सिर्फ़ु असां वटि -1 बचंदो
ऐं 3/15 में ॿिन्हिनि खे 3 जी टेबल लॻंदी ऐं सिर्फ़ु 1/5 बचंदो। त असां वटि -1 × 1 ऐं अपॉन में 5 × 1 थी वेंदो, जेको बराबरि थींदो -1/5 जे। हाणे राइट हैंड साइड खे सॉल्व था कयूं त असां वटि -4 × 3 आहे ऐं अपॉन में 3 × 8 आहे। त 4 ऐं 8 खे 2 जी टेबल लॻंदी ऐं 1/2 बचंदो ऐं 3 ऐं 3 कैंसिल थी वेंदा, त असां वटि साॻियो -1/2 ई बचंदो ऐं उहो मल्टीप्लाई थींदो 2/5 सां, जेको टर्म में आहे, ऐं 2 ऐं 2 पाण में कैंसिल थी वेंदा ऐं उहो 1 जे बराबरि थींदा, त असां वटि -1/5 बचंदो। त 2 × -1/5 × 2 में 2 ऐं 2 पाण में कैंसिल थी विया, त असां वटि -1/5 बचो। त -1/5 ॿिन्हिनि साइडनि ॾे इक्वल आयो आहे, त मतिलबु मल्टीप्लिकेशन एसोसिएटिव आहे रेशनल नंबर्स जे लाइ। हाणे अचो त चेक कयूं छा डिवीजन एसोसिएटिव आहे ऐं A/B/C बराबरि आहे A/B/C जे। हाणे अचो त कुझु अंग खणी था ॾिसूं। असां अंग खणूं था, फॉर एग्ज़ाम्पल 2/5 डिवाइडेड बाय -4/3 डिवाइडेड बाय 3/8 ऐं उहो साॻा ई अंग असां ब्रैकेट खे तरतीब चेंज करे राइट हैंड साइड ते बि लिखूं था। त पहिरियां असां लेफ्ट हैंड साइड खे सॉल्व था कयूं, त असां वटि 2/5 डिवाइडेड में आहे -4/3 जे। त हाणे डिवाइड खे सॉल्व करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, असां जेको असांजो टर्म आहे उनखे रेसिप्रोकल करे छॾींदा आहियूं या क्रॉस मल्टीप्लाई कंदा आहियूं। त 3 मल्टीप्लाई थी वेंदो असां 2 सां ऐं 5 मल्टीप्लाई थी वेंदो -4 सां। त 2 × 3 असां वटि 6 थी वेंदो ऐं 5 × -4 असां वटि -20 थी वेंदो, जेको डिवाइड में थींदो 3/8 सां। वरी असां क्रॉस मल्टीप्लाई कंदासीं त 6 × 8 थींदो ऐं 20 × 3 थींदो। त 6 ऐं 3 खे 3 जी टेबल लॻंदी ऐं इहो बराबरि थी वेंदो 2/1 जे, ऐं 8 ऐं 20 खे बि असां वटि 4 जी टेबल लॻे थी। 4 × 2 = 8 ऐं 4 × 5 = 20। त असां वटि 2 × 2 4 बचंदो ऐं -5 × 1 -4/5 जे बराबरि थींदो। ऐं राइट हैंड साइड खे सॉल्व था कयूं त वरी असां वटि क्रॉस मल्टीप्लिकेशन थींदी, त -4 मल्टीप्लाई थींदो 8 सां ऐं 3 मल्टीप्लाई थींदो 3 सां। त 4 × 8 असां वटि थी वेंदो -32 ऐं 3 × 3 असां वटि थी वेंदो 9, जेको डिवाइड थींदो 2/5 सां। वरी 2/5 खे डिवाइड कंदासीं -32/9 सां, त असां वटि क्रॉस मल्टीप्लाई थींदा 9 मल्टीप्लाई थींदो 2 सां ऐं 5 मल्टीप्लाई थींदो -32 सां। हिते असां वटि 2 ऐं 32 जे विच में 2 जी टेबल लॻे थी, त 2 × 1 = 2 थी वेंदो ऐं 2 × 16 = 32 थी वेंदो। त असां वटि 5 × -16 थी वेंदो ऐं 1 × 9, जेको बराबरि थींदो -9/80 जे। हाणे असां वटि ॿई जवाब साॻा न आया आहिनि, ऐं जो मतिलबु इहो आहे त जेका डिवीजन आहे उहा एसोसिएटिव न आहे रेशनल नंबर्स जे लाइ। हाणे अचो त हिकु दफ़ो ॿीहर इन सभिनि शयुनि खे दोहरायूं था, त असां वटि जेका एडिशन आहे, जेका जोड़ आहे, उहा एसोसिएटिव आहे रेशनल नंबर्स जे लाइ, ऐं सबट्रैक्शन एसोसिएटिव न आहे। मल्टीप्लिकेशन एसोसिएटिव आहे ऐं डिवीजन एसोसिएटिव न आहे।